जलसो करण पीटीआई जो आईनी हक़ है। पीटीआई के जलसो करण जो हक़ ॾियण जी हिमायत करियां थो। असद केसर जो मुतालबो दुरुस्त है। असेंबलियूं पंहिंजी मर्ज़ी सां कानून भी पास नथियूं करे सघनि। असां जमहूरियत विकिरो करे पंहिंजा आका बणाया आहिनि। असां अॼु उन लाइ कमज़ोर आहियूं जो हर भेरे सौदेबाज़ी करे वेहूं था। चयो आहे सरबराह मौलाना फजल रहमान जो क़ौमी असेंबली में ख़िताब। संदसि चवण आहे त पाकिस्तान हिन वक़्तु गैर महफूज़ रियासत है। उन जो ज़िम्मेवार केरु आहे? एक बार ॿीहर व्याज जी शरह 22 सैकड़ो बरक़रार। स्टेट बैंक मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। महांगाई घटि थी रही है। मुआशी चैलेंजिस बरक़रार आहिनि। नाणे जा ज़ख़ीरा मुस्तहकम थियनि पिया। करंट अकाउंट खसारे में घटिताई आहे। स्टेट बैंक की पधिराई जारी। पाकिस्तान में ईंदड़ 4 सालनि लाइ तालीमी एमरजेंसी लागू करण जो फ़ैसिलो। गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में भी तालीमी एमरजेंसी लगाई वेंदी। इस्लामाबाद में तालीम वारी वफ़ाक़ी वज़ारत पारां तालीमी एमरजेंसी रेस्पॉन्स कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कॉन्फ्रेंस में तालीमी एमरजेंसी लागू करण जो बाज़ाब्ता ऐलान कंदो। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर तालीम वारा वज़ीर शिरकत कंदा। कॉन्फ्रेंस में यूनिसेफ यूनेस्को समेत ॿियनि आलमी इदारनि जा नुमाइंदा भी शिरकत कंदा। सीटीडी पुलिस बिशाम में चीनी इंजीनियर्स के बस्ते आपघाती हमले में मुलविस पाबंदी। मड़ियल तनसीम टीटीपी के चैन दहशतगर्दन के गिरफ्तार करे वरतो। सीटीडी अख्तियारन मूजिब हमले जो मुख्य जवाबदार आदिल शहबाज है, जंहिंजो ताल्लुक जलालाबाद अफगानिस्तान से है। आदिल शहबाज समेत वाक़े में मुलविस दहशतगर्द मोहम्मद शफीक कुरैशी, जाहिद कुरैशी और नज़ीर हुसैन मांठेरा जा रहवासी हैं। दहशतगर्द आदिल शहबाज कलदम टीटीपी से गांढापे और हमले में मुलविस हुजण जो एतराफ़ किया है। 26 मार्च से बिशाम में चीनी इंजीनियर्स की बस्ते आपघाती हमले में 5 चीनी शहरन समेत 6 ॼणा मारिजी विया हुआ। कराची के शहरन ते बिजली जो बम किरण जूं तैयारियों। कैलेक्ट्रिक 7 महीनन के एडजस्टमेंट की मद में फी यूनिट बिजली 18 रुपया 86 पैसा महांगी करण की नेपरा में दरख्वास्त दे छी। नेपरा पारा कैलेक्ट्रिक की दरख्वास्त 9 मई ते ॿुधणी कई वेंदी। कराची की दहशतगर्दी टोड़ अदालत MQM अगवान अली रज़ा आबदी कत्ल केस में ॾोह साबित थियण ते 4 जवाबदारन के उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदारन में अब्दुल हसीब गज़ाली, मोहम्मद फारूक और अबू बकर शामिल। अदालत जवाबदारन ते 1 लाख रुपया दंड भी लागू कर छॾियो। जेकोबाद में हथियार स्मगलिंग वारे मामले की DIG लाड़काणे की सरबराही में जोड़ियल कमेटी जांच करे रही है। बाबल भयो इल्ज़ाम लगण ते इस्तीफ़ा ॾेई पाण के जांच लाइ पेश कयो। कराची के लांढी वारे इलाके में बम धमाके वारे केस में अगभराई थी है। सिंध के घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो पुलिस हेडक्वार्टर मलीर सऊदाबाद में औरत एहलकारन लाइ डिकेयर सेंटर जो इफ्तिताह करण खां पोइ मीडिया से ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त पुलिस खाते में जल्द बेहतरी ईंदी। को भी इदारो कानून का मथां न आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सऊदी अरब के दौरे जो 3 ॾींहुं। रियासत में वज़ीर आज़म की आलमी इक़्तिसादी फोरम के मौके पर माइक्रोसॉफ्ट के शरीक बानी बिल गेट्स से मुलाकात। पाकिस्तान में पोलियो के खात्मे लाइ गरजी कम करण जारी रखने ते इत्तफ़ाक़ किया वियो। पाकिस्तान में बिल एंड मिलिंडा गेट्स फाउंडेशन विच में हिफाजती टोकन, ग़िज़ाइत और माली शमूलियत की शोबन में सरगर्मिन की अगभराई से भी ख्यालन की ॾेवट कई वई। वज़ीर आज़म जो चवण है तो गेट्स फाउंडेशन पाकिस्तान की समाजी और इक़्तिसादी तरक्की में एतमाद जोगो पार्टनर है। IT, तालीम और डिज़ास्टर मैनेजमेंट समेत ॿियनि शोबन में सहकार जा ख्वाहिशमंद आहियो। पाकिस्तान और गेट्स फाउंडेशन के मजबूत भाईवारे यकीनी बनाने लाइ कम जारी रखियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिल गेट्स के ॿीहर पाकिस्तान के दौरे की दावत दी। रियाज में आलमी इक़्तिसादी फोरम के साइडलाइन से नायब वज़ीर आज़म और परडेही वज़ीर इसाक डार की मलेशिया के परडेही वज़ीर मोहम्मद अल अमीन से मुलाकात। बिन्हीं मुल्कन विच में वापारी और इक़्तिसादी मामलन के हथी वठाण ते इतफाक़। परडेही वज़ीर इसाक डार मलेशियन हममनसिब के पाकिस्तान से दौरे की दावत पिण ॾिनी। बिन्हीं परडेही वज़ीरन OIC के जंग सटियल फ़लस्तीनियन के पुरअमन हल ते ज़ोर भरियो। IMF पारां पाकिस्तान लाइ 1 अरब 10 करोड़ डॉलर की आखिरी किस्त की मंजूरी जो इम्कान। IMF के एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास अज वाशिंगटन में थींदो, जंहिंमें स्टैंड बाय अरेंजमेंट तहत पाकिस्तान लाइ
1 अरब 10 करोड़ डॉलर की आखिरी किस्त जारी कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी रियाज़ में IMF के मैनेजिंग डायरेक्टर से मुलाकात एक बे कर्ज प्रोग्राम से ख्यालन की ॾे वठ कई वई। शहबाज शरीफ पारा क्रिस्टालिना जॉर्जिवा के पाकिस्तान के दौरे की दावत। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी लाहौर के पासपोर्ट ऑफिस में करप्शन नई एजेंट माफिया जो शिकायतों मिलण खां पोइ डायरेक्टर और असिस्टेंट डायरेक्टर के तब्दील करे छॾियो। कार्रवाई जो हुक्म घरू वज़ीर जो चवण है त अमले की मिली भगत खां सवाइ पैसा वठण जो सवाल ही पैदा नथो थिए। रिश्वत के मामले में जेको भी मुलविस हूंदो उन खिलाफ कार्रवाई थींदी। हाणे पासपोर्ट लाइ का भी रिश्वत न ॾियणी पवंदी। घरू वज़ीर मोहसिन नकवी इस्लामाबाद में ट्रैफिक पुलिस मोबाइल एप्लीकेशन जो इफ्तिताह कयो। संदसि चवण है त 70 सालन खां वधीक ॼमार जे शहरी जो घर वेठे लाइसेंस ठहंदो। कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ के शागिर्दनि लाइ ख़ासि तौर ते ड्राइविंग लाइसेंस जारी कया वेंदा। इस्लामाबाद के सिग्नल फ्री करणो आहे। ट्रैफिक जाम जा मसला ख़त्म कंदासीं। अमेरिका जो सियासी मामलन बाबत वक्ती नायब सेक्रेटरी जॉन बॉस अज 2 ॾींहनि के दौरे से इस्लामाबाद पहुची रहो है। दौरे जो मकसद बेतरफ़न लागापन ऐं गडियल इलाक़ाई सलामती के मफ़ादन से ख्यालन की ॾे वठ करण है। अमरीकी परॾेही खाते मूजिब जॉन बॉस दौरे दौरान सीनियर पाकिस्तानी अमलदारन से मुलाकात कंदो। मुलाकातुन जो मकसद अमरीका पाकिस्तान भाईवारे फ्रेमवर्क तहत खिते ऐं बेतरफ़न मसलन के हल करना है। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह पोलियो का बचाव वारी मुहिम जो इफ्तिताह करे छॾियो। वडे वज़ीर कराची के इलाके गुलशन यका खेल ऐं गडाफ में ॿारनि के पोलियो का बचाव जा फुड़ा प्यारे इफ्तिताह कयो। मुराद अली शाह चवे तो पोलियो मुहिम 24 ज़िलनि में शुरू थी चुकी है। मुहिम दौरान 80 लाख ॿारनि के पोलियो का बचाव जा फुड़ा प्यारा वेंदा। पोलियो टीम की हिफाज़त लाइ 4000 खां वधीक अहलकार साणनि गॾु हूंदा। सेहत वारी वज़ीर अशरफ पेशुओ चीफ सेक्रेटरी आसिफ अदर शाह ऐं ॿिया वॾे वज़ीर सां गॾु हुआ। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि के मेंबरनि जूं धार मुलाकातूं। वडे वज़ीर सां जाम करीम बिजार निसार खोड़ो जाम महताब डहर मुलाकातूं कयूं। चूंडियल नुमाइंदनि वडे वज़ीर के पंहिंजे तकनि के मसइलनि ऐं तरक़ियाती कमनि के हवाले से आगाही ॾिनी। वडे वज़ीर पारा चूंडियल नुमाइंदनि के तरक़ियाती कमनि के मयार ऐं वक्त सिर मुकम्मल थियण लाइ मुतहरिक थियण की हिदायत। सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में ओड़ीअ की वबा से ज़ाब्तो न अची सघियो। टंडोलहार में 3 ॾींहनि अंदर वधीक 2 ॿारड़ा फोत। सिविल अस्पताल में इलाज हेठि नींगर आतिफ राजपूत भी ज़िंदगी जंग हाराए वियो। ॻोठ लाल फ़कीर बहराणीअ में ओड़ी वेखे 1 ई घर जा 6 ॿारड़ा फोत थी चुका। मसण जे ॻोठ बशीर मेमण में 1 वरह जो ॿारड़ो उरड़ी वेगे फोत थी वियो। सन वेझो भी वधीक 1 ॿारड़ी उरड़ी वेगे फोत। ॻोठ सिराई सोलंगी वासण चैन वरनि जी आसपास सोलंगी दम ॾिनो। केतिराई ॿारड़ा उरड़ी में मुब्तला। भिरिया रोड परसां उरड़ी वेगे 1 ॿारड़ी फोत। ॻोठ खबर खान लाचारीअ में मासूम ॿारड़ी रोज़ीना लाचारी दम ॾिनो। 10 खां वधीक ॿारड़ा उरड़ी में मुब्तला। सिहत खाते के भी जोगा उपा न वरता। रोहिड़ी भरिसां ट्रैक्टर ट्राली फुर करण की कोशिश दौरान मुज़ाहिमती हथियारबंदनि हथां नौजवान क़त्ल। हथियारबंदनि ॻोठ हसन चौहान वासी शाहनवाज़ चौहान के गोलियुनि जो खाज बणायो वियो। मक़तूल जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। बिगड़ी वेझो मुड़स तशद्दुद करे पंहिंजी ज़ाल के कत्ल करे छॾियो। पुलिस मूजिब ॻोठ अब्दुल हमीद महर वासण नसरीन महर मुड़स जे तशद्दुद सबब फोत थी वई। जवाबदार नवाज़ मंगणहार नशे जो आदी आहे। खेस गिरफ्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। मटियारी वेझो क़ौमी शाहराह ते कोच जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 1 ॼणो फोत 1 ज़ख़्मी। ॻोठ साहिब समो वासी हाजी इब्राहिम समो हादसे में फोत थी वियो। ज़ख़्मी के अस्पताल में वियो। गडाब वेझो सुपर हाईवे ते जमाली पुल वट हादसे में 1 ॼणो फोत 1 ज़ख़्मी। फोती जी सुञाणप मुदस्सिर नाले सां थी। फोती जो लाश ऐं ज़ख़्मी के अस्पताल मुंतकिल कयो वियो। कक्कड़ ऐं भरपासे वारे इलाइक़नि में बदअमनीअ जो राज। वापारी इतिहाद जे सॾ ते बदअमनीअ ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल। नंढा वॾा कारोबार मर्कज़ बंद। एहतजाजी मार्च करे मुख्य चौक ते धरणो हंयो वियो। धरणे में वापारियुनि JUI कारकुननि सियासी समाजी अॻुवाननि शहरनि जे वॾी अंग में शिरकत।
ख़दशा ख़त्म थियण ताईं रिफ़ा ऑपरेशन न करण जी ख़ातिरी कराई वई आहे। मुनासिब मनसूबाबंदी खां सवाइ इसराइल जी रिफ़ा ऑपरेशन जी हिमायत नथी करे सघिजे। अमेरिका जो परॾेही वज़ीर ईंदड़ हफ़्ते विच ओभर जो दौरो कंदो। अमेरिकी क़ौमी सलामती जे तर्जुमान जॉन कर्बी चयो आहे त अमेरिकी परॾेही वज़ीर रिफ़ा ऑपरेशन बाबति इसराइली अमलदारनि सां मिलंदो। गज़ा में आरज़ी जंगबंदी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जे टॉप एजेंडा आहे। घटि में घटि 6 हफ़्ता जंगबंदी चाहियूं था। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू बचाव वारी वज़ीर ऐं आर्मी चीफ जा गिरफ़्तारी वारंट जारी थियण जो इम्कान। इंसाफ़ जी आलमी अदालत में गज़ा ऐं ओलहंदे किनारे में इसराइली बरबरत जी जांच हलंदड़। इसराइली मीडिया मूजिबि इसराइली हुकूमत खे गिरफ़्तारी वारंट जारी थियण जा इशारा मिली विया आहिनि। गिरफ़्तारी वारंट जे इतलाह ते नेतन्याहू ॾिनल ऐं ग़ैर मामूली दॿाउ शिकार आहे।